जय श्री कृष्ण। अचो त अॼु सभु गॾिजी करे हरि प्रबोधिनी 11 जी कथा था ॿुधूं। हीअ एकादशी पुण्यनि जे वधाइण वारी ऐं सभिनी रिद्धियुनि सिद्धियुनि जे ॾियण वारी आहे। कार्तिक महीने जे शुक्ल पक्ष जे 9-ॾहीं तारीख़ थींदी आहे। हिन महापवित्र एकादशीअ में हिकु वक़्तु भोजन करण वारे जो हिकु जन्म जो राति जो भोजन करे जो 2 जन्मनि जो कहिड़ो बि कयल उगर पाप जली भस्म थी वेंदो आहे। ब्रह्म हत्या जहिड़ो अघोर पाप करण वारो हिन हरि प्रबोधिनी 11 जी राति जागृते करण सां सभिनी पापनि खां छुटी वैकुंठ धाम में वञी वासो करे थो ऐं विष्णु भॻवान जे कथा कीर्तन करण करे 7 दीपनि पृथ्वीअ जे दान करण जो फल प्राप्त थिए थो। हिन 11 ॾींहुं देवताऊं दुखी थी विष्णु भॻवान वटि आया हुआ। हुन वक़्तु भॻवान शेष जे सुंदर सेजा ते सुम्हियो पियो हो। वैकुंठ नाथ खे जाॻाए देवताऊं विनती करण लॻा त हे प्रभु, बकासुर दैत्य सभु वेद शास्त्र खणी समुंड में वञी लिकियो आहे। तव्हां त्रिलोकीअ जा नाथ आहियो, कृपया करे उहे वठी ॾियो त असांजो दुख दूर थिए। हुननि जी इहा विनती ॿुधी भॻवान समुंड में टुॿी हणी बकासुर दैत्य खे मारे सभई वेद शास्त्र देवताउनि खे वापसि वठी ॾिना। महाभारत जो मशहूरु जोधो ब्रह्मचारी भीष्म बि जॾहिं ॿारनि जे सेजा ते सुम्हियो पियो हो, तॾहिं इन्हीअ 11 जे विर्त ॾींहुं ही अर्जुन हिकिड़ो महाभयानक बाण पृथ्वीअ ते हणी पृथ्वीअ मां गंगाजल कढी भीष्म पितामह जो दुख दूर कयो हो। तंहिं करे जेके मनुष्य हिन कार्तिक शुक्ल पक्ष जे 11 खां वठी पूर्णमासीअ ताईं 5 ॾींहं शुद्ध मन शुद्ध भावना सां महाभारत जो शांति पर्व पढ़ंदो ऐं हरि परमात्मा जो कथा कीर्तन ॿुधंदो, गंगाजल सां सनानु कंदो, तंहिंजा सभई कारज सिद्ध थींदा ऐं उहो मुक्त थी वेंदो। वरी जनम मरण जे 84 में न फासंदो, भॻवान सां मिली भॻवान जो रूप थी वेंदो। जिन जो विर्त भ्रष्ट थी वञे थो से किना कोड़िया थी मरनि था। हिन जन्म में या ॿिए जन्म में अंधा मंडा काणा कोजा या निपुसंक थियनि था। हिन विर्त रखण जो फल 1000 अश्वमेध यज्ञनि खां बि वधीक आहे। श्लोक। उमर विञाई ऐश में गाफ़िल कई न गौर, सिज जे पासे वांझिया अथी दुनिया संदो दौर। बिना समझ स्वरूप जे तू फिरे ठगो ऐं ठौर, हेमा चिंता रूपी चोर वेठो अथई वाट ते। जय श्री कृष्ण।